जी बिल्कुल असां इन टाइम सिटी कोर्ट में मौजूद आहियूं। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे रजब भट्ट जे वकील पारां जेको आहे रियाज़ अली सोलंकी ॿियनि जे ख़िलाफ़ सिटी कोर्ट थाणे में केस दाख़िल कयो। इन हवाले सां उहे केस में नामज़द बि आहिनि। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे एहतिजाज बि कयो। तंहिंखां पोइ कराची बार पारां ऐलान कयो त जेसीं ताईं असांजे वकीलनि जी FIR दाख़िल नथी कई वञे तेसि ताईं जेको आहे सिटी कोर्ट में मुकमल तौर ते हड़ताल हूंदी। ऐं इन हवाले सां रियाज़ अली सोलंकी साहब असां सां मौजूद आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। सर छा चवंदो, छा मौक़िफ़ अख़्तियार कयो अथव? असां बिल्कुलु इन ॻाल्हि खे क्लियर कंदासीं त हिकिड़ी सोशल मीडिया ते कैंपेन हली रही आहे ऐं मीडिया में इहो अचे थो त वकीलनि जेको आहे हुनजे मथां हमिलो कयो आहे। बिल्कुलु हिन महिल मंज़र आम ते हिकिड़ी वीडियो अची चुकी आहे जंहिं जजिस गेट तां दाख़िल थिए थो 29 तारीख़ ते। हालांकि पूरे सिटी कोर्ट में स्ट्राइक आहे। स्ट्राइक हुजण जे बावजूदि ज़बरदस्ती जजिस गेट मां दाख़िल थिए थो ऐं हिन सां गॾु 15 खां 20 गुंडा आहिनि जेके असले सां गॾु अचनि था पिया। उहा सोशल मीडिया ते वीडियो अची वेंदी। असांजो सीनियर एडवोकेट जे उनजी डॉटर जेकी आहे नज़ाकत साहब जी डॉटर उहा वीडियो ठाहे पई। उन वीडियो ठाही आहे ऐं उहा वीडियो ठाहिण खां पोइ नज़ाकत साहब चयो तव्हां वीडियो छो था ठाहियो, हे केरु आहिनि? हुनजो साईं यूट्यूबर आहिनि। त यूट्यूबर जॾहिं स्ट्राइक आहे त स्ट्राइक में ज़बरदस्ती कीअं दाख़िल थियनि था। उन खां पोइ हुननि असांजे मथां हिकिड़ो इल्ज़ाम रखियो आहे त असां उन्हनि जा FIR में त असां उन्हनि जा $3 लख असां बैग मां कढिया आहिनि। मां तव्हांखे बिल्कुलु वीडियो ॾेखारियां थो, तव्हां वीडियो ॾिसो। जेॾी महिल असांजे मथां जेको हमिलो थिए थो, जेकी वीडियो अची वेंदी उन खां पोइ असां रेबेडल में उनखे जेको सेल्फ डिफेंस में असां बिल्कुलु उन ते वञूं था। असांजो उन हाथापाई थिए थी। हाथापाई थियण खां पोइ बिल्कुलु मंज़र आम ते असांजी वीडियो त अची वई आहे, उनजी पंहिंजी वीडियो बि त अचे न। छो जो लाज़मी ॻाल्हि आहे जिते बि यूट्यूबर्स वञनि था, हे जेके व्लॉगर्स वञनि था, हिन सां गॾु 15-15 20 जेके 5-5 8-8 जेके कैमरामैन हूंदा आहिनि उहो हर तरीक़े सां वीडियोस वग़ैरह ठाहींदा रहंदा आहिनि। त उहे वीडियोस बि मंज़र आम पे आणनि, असांजी वीडियोस आणनि था। पर हिकिड़ी वीडियो क्लियर अची वई आहे जेॾी महिल हुनजे मथां असां वञूं था, ठीकु आहे, जवाबु असां हुनखे ॾियूं था, जवाबी कार्रवाई कयूं था, त उन में जेकी बैग नदीम नानीवाला खां किरे थी, किरण खां पोइ हिननि सां गॾु ई जेको दाख़िल थिए थो हिननि जो गार्ड बिलाल मियाऊं, उहा बैग खणे थो। वीडियो में तव्हां क्लियर ॾिसंदो, उहा बैग खणे थो। जॾहिं बैग हुनजो गार्ड खणे थो, $3 लख काॾे विया? इन जो मक़सदु आहे इहो हिकिड़ो ड्रामो कयो वियो आहे सोशल मीडिया ते। ऐं हिकिड़ो वकीलनि खे जंहिं तरीक़े सां चवनि था त 15-16 वकील इन्हनि $3 लख कढिया आहिनि, त इहा बेबुनियाद ऐं फेक FIR आहे। सोशल मीडिया ते जेॾी महिल इहा वीडियो ईंदी त क्लियर थी वेंदो त इन जो मक़सदु आहे त इहा FIR जेकी थी आहे इहा मियाऊं बिलाल $3 लख कढिया आहिनि। ठीकु आहे, नामज़द त उनखे कयो वञे, $3 लख उन्हनि कढिया आहिनि। असांजे ख़िलाफ़ जेकी FIR थी आहे बेबुनियाद FIR आहे। अच्छा, छा था सम्झो तव्हांजी हिन ते एप्लीकेशन रिसीव थी आहे या न? FIR जो मरहलो किथे पहुतो? कंहिं पुलिस ऑफिसर को राब्तो कयो या कंहिं हुकूमती धुर मामले खे हल करण जे लाइ को राब्तो कयो? असांजी एप्लीकेशन बिल्कुलु रिसीव थी चुकी आहे। 29 दिसंबर ते असांजी एप्लीकेशन रिसीव थी आहे ऐं 11:30 बजे। उन खां पोइ हिननि जेको आहे 3 तारीख़ ते सुबुह जो 5 बजे असांजे ख़िलाफ़ हिकिड़ी FIR दर्ज कराई आहे। वकीलनि जे ख़िलाफ़ FIR दर्ज कराई आहे। त ॾिसियो वञे त असांजी पहिरियों एप्लीकेशन आहे। FIR त पहिरियों असांजी थियणु घुरिजे। सुबुह जो 5 बजे असांजे ख़िलाफ़ FIR दाख़िल थिए थी। असां उथूं था जॾहिं 7-7:30 बजे ख़बर थी पए तव्हांजे ख़िलाफ़ FIR थी वई आहे। इन FIR जे करे हिन महिल सिटी कोर्ट में बिल्कुलु स्ट्राइक आहे ऐं जेको लाहे अमल असांजी कैबिनेट, असांजो सदर साहब GS ऐं कराची बार एसोसिएशन साम्हूं आणींदी, उहो असांखे बिल्कुलु क़बूल आहे। अच्छा, हड़ताल जो छा चओ था, केसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं FIR नथी थिए तव्हांजी? इन में मां इन ॻाल्हि खे क्लियर कंदुमि त जेको बि फर्दर रद्द अमल हूंदो असांजी बार डिसाइड कंदी। असांजी छो मां कराची बार एसोसिएशन असां मेंबर आहियूं, असांजी बार असां सां गॾु बीठी आहे। कमेटी असांजी डिसाइड कंदी ऐं कमेटी जेको फ़ैसिलो कंदी असांखे क़बूल आहे। जी बिल्कुलु, रियाज़ अली सोलंकी साहब जेके वकील आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ यूट्यूबर रजब भट्ट जे वकील FIR दाख़िल कराई आहे, उन्हनि जो चवणु आहे त कमेटी जेसि ताईं फ़ैसिलो न कंदी तेसि ताईं जेको अॻिते जो लाहेमल आहे उहो तइ न कयो वेंदो। जॾहिं त इन हवाले सां अॼु जेको आहे सिटी कोर्ट में मुकमल तौर ते हड़ताल कई वई आहे, जंहिंमें रियाज़ अली सोलंकी साहब जो चवणु आहे त असांजी कैबिनेट जेको बि फ़ैसिलो कंदी उहो असांखे मंज़ूर हूंदो। जी।